कुछ शयूं हलाल कयूं आहिनि, कुछ शयूं हराम कयूं आहिनि। हुकुम आहे जे शयूं अल्लाह हलाल कयूं आहिनि उहे अपनायो, ऐं जिन शयुनि खां अल्लाह मनव कई आहे ऐं हुरमत कई आहे उन्हनि खां बचण हर मुस्लमान जे मथां लाज़िम आहे। अल्लाह ताला ने फरमाया कुल इन्नमा हर्रम रब्बी अल फवाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन। ए हबीब फरमाए मुझे पालनहार जिन शयुनि खे हराम कयो आहे तन मां ही आहे त बेहयाई जे कमनि मां जे खुलियल आहिनि ऐं जे लिकल आहिनि, वल इस्म वल बग़य बग़ैरिल हक़, ऐं गुनाह के हक़ जे खिलाफ ज़्यादती के अल्लाह तव्हां जे लाइ हराम कयो आहे। बेहयाई के अल्लाह तव्हां जे लाइ हराम कयो आहे, गुनाह जे मथां ॾंढ ॾेई बीहे, ज़्यादती करे हक़ जे खिलाफ थी बीहे, इहो तव्हां जे लाइ हराम आहे। इन्हनि हराम कमनि खां पाण खे बचायो। वॾे में वॾी बेहयाई, वॾे में वॾो हराम कमु बेहयाई आहे, बदकारी आहे, ज़िना आहे, फहाशी आहे, इहा वॾो हराम आहे। इन खां अल्लाह जी क़ुरान मनव फरमाई आहे। नेकी जे मथां हक़ जे ख़िलाफ़ ज़्यादती करण इहो वॾो हराम आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त इन सां पाण खे बचायो। हुब्बुद दुनिया रअसु कुल्लि ख़तीअतिन, दुनिया जी मोहब्बत हर ख़ता जी पाड़ हूंदी आहे। दुनिया जी मोहब्बत हर गुनाह जी पाड़ हूंदी आहे। अहिड़ी मोहब्बत जेका तव्हांखे गुनाहनि में वठी वञे, बेहयाई में वठी वञे, बदकारी ॾे वठी वञे, अल्लाह जे रसूल जे अहकामनि जे ख़िलाफ़ वठी वञे, इन दुनिया कमाइण ते बि हुरमत जो ऐलान आहे। तव्हांजे लाइ इहो दुनिया कमाइण हराम आहे जेका तव्हांखे अल्लाह जे ख़िलाफ़ बीहारे, रसूलुल्लाह जे मदे मुक़ाबिल बीहारे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुछ हराम कम साईं फरमाया है अल कबाइर, तमाम वॾनि गुनाहनि मां हिकिड़ा गुनाह इहे आहिनि जो अल इशराक बिल्लाह, अल्लाह सां शिरक करणु, रब जी ज़ात में कंहिंखे शरीक ठहिराइणु, इहो हराम कमु आहे। व उक़ूक़ुल वालिदैन, ऐं वालिदैन जी बेफ़रमानी करणु, अबे जी बेफ़रमानी, अम्मा जी बेफ़रमानी, पीउ चवे हुनजो चयो न मञणु, अम्मा जे साम्हूं थी बि ॻाल्हाइणु, पीउ खे दड़को ॾियणु, माउ खे घटि वधि ॻाल्हाइणु। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए अबो तव्हांखे दड़को ॾे, पीउ खे उफ़ बि न चवंदा कयो। जंहिंजो अबो अम्मा हयात आहिनि, अल्लाह तव्हांखे ख़ुशि नसीबी ॾिनी आहे जो पीउ माउ जहिड़ी नेमत तव्हांखे अता कई आहे। अल्लाह सां शिरक करण खां बाद में वॾे में वॾो अज़ीम तरीन गुनाह ऐं हराम जो कमु पीउ माउ जी बेफ़रमानी, सम्झो था। टियों वक़तुल नफ्स, ऐं कंहिं माण्हू खे क़त्ल करणु, व यमीनुल गमूस, ऐं मदीने वारे साईं फरमायो कूड़ो कसम खणणु, कूड़ो कसम खणणु इहो कबीरो गुनाह आहे। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए हिकिड़े ॾियारे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हथ में हथ ॾेई हीअं अचनि पिया, सुभान अल्लाह। अबू हुरैरा जो फरमाए मुंहिंजो हथ रसूलुल्लाह जे हथ में हुयो, साईं जन अचनि पिया। साईं फरमायो अबू हुरैरा तोखे 5 ॻाल्हियूं सेखारियां थो, 5 ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल कर, ऐं ॿियनि खे उहे शयूं सेखार त उहे माण्हू अमल कर। सुभान अल्लाह। अबू हुरैरे सिखियूं, ॿियनि खे सेखारियूं। 1400 सालनि खां बाद में अबू हुरैरे जी महिरबानी सां उहे 5 ॻाल्हियूं अॼु असां सिखंदासीं। सुभान अल्लाह। अजीब हदीस आहे। इंसान जी कामयाबी जे लाइ, क़ौमिन बणजण जे लाइ, सचो पको मुस्लमान आबिद ज़ाहिद बणजण जे लाइ मदीने वारे साईं इहे 5 शयूं सेखारियूं आहिनि। अमल कंदो अल्लाह तव्हांखे हराम खां बचाईंदो, हलाल में मुब्तला कंदो, इंशाअल्लाह हलाल शयूं तव्हांखे नसीब थी वेंदियूं। पहिरियों इत्तक़िल महारिम तकुन अअबदन नास, अल्लाह जे हबीब फरमायो हराम कमनि खां बचो त माण्हुनि में तव्हांखे अल्लाह वॾो इबादत गुज़ार बणाए छॾींदो। तव्हां हराम शयुनि खां पाण खे बचायो, जेके हराम शयूं पोयां बयान थियूं, शिरक करणु, वालिदैन जी बेफ़रमानी करणु, फहाशी,
उरियानी हक़ जे ख़िलाफ़ बीहण ज़्यादती करण ये हराम कम आहिनि इन्हनि खां तव्हां पाण खे बचायो जॾहिं हराम खां बचाईंदो तव्हां जे लाइ हलाल रस्तो रहिजी वेंदो न अल्लाह जो हबीब तो फरमाए इत्तक़िल महारिम पंहिंजो पाण खे हराम कमनि या शयुनि खां बचायो तकुन अबदन नास तव्हां माण्हुनि में वॾा इबादत गुज़ार बणिजी वेंदो वर्द बिमा कसम अल्लाह लक तकुन अगनन नास अल्लाह जो हबीब तो फरमाए जेका रोज़ी अल्लाह तुंहिंजे लाइ तक़सीम करे छॾी आहे उन ते राज़ी थी वञ जेको रिज़्क़ अल्लाह तुंहिंजे लाइ लिखी छॾियो आहे जेको तोखे मिलियो आहे जा शइ अल्लाह जे तरफ़ां आई आहे उन ते राज़ी थी वञ उन अल्लाह जी तक़सीम ते राज़ी थी वञ तकुन अगनन नास त तोखे अल्लाह ताला माण्हुनि में वॾो शाहूकार बणाए छॾींदो मुस्तगनी बणिजी वेंदे गनी बणिजी वेंदे सम्झी थो बेनियाज़ बणिजी वेंदे जॾहिं माण्हू जूं ज़रूरतूं वधंदियूं आहिनि त माण्हू मोहताज बणिबो आहे ॿियनि जा हथ फैलाईंदो हुनखे ज़रूरत पवंदी हुन पासे वञण जी हुन शइ जी दुनिया तलबी जी हुन पासे वेंदो जॾहिं तलब थींदी त मोहताजी पैदा थींदी तलब पैदा थींदी त माण्हू मोहताज थींदो ॿियनि जे आॾो हथ फैलाईंदो ॿियनि जी मदद जी ज़रूरत पवंदी जॾहिं अल्लाह जा शइ ॾिनी आहे हुन ते राज़ी थी वञे माण्हुनि खां मुस्तगनी थी वेंदो न माण्हुनि जी ज़रूरत पवंदी न चाचे मामे जी ज़रूरत पवंदी न दुनिया जी ज़रूरत पवंदी कंहिं शइ जी हाज़त न पवंदी हे बेनियाज़ थी वेंदो अल्लाह जो नबी तो फरमाए इर्द बिमा कसम अल्लाह लक जेका अल्लाह तुंहिंजे लाइ तक़सीम कई आहे उन ते राज़ी थी वञ राज़ी तूं थी तकुन अगनन नास अल्लाह तोखे माण्हुनि में वॾो शाहूकार बणाए छॾींदो व अहसिन इला जारिक तकुन मुमिना ऐं माण्हू पंहिंजे पाड़ेसरी सां सुहिणो अखलाक धार पंहिंजे पाड़े वारे सां सुहिणो सलूक कर पंहिंजे पाड़ेसरी सां भलो हल तकुन मुमिना अल्लाह तोखे सचो मोमिन बणाए छॾींदो सचो मोमिन बणिजे मोमिन चवण चाहियूं था न असां सभु अल्लाह जो नबी तो फरमाए तव्हां पाड़े वारनि सां सुहिणो सलूक कयो ईअं न त पाड़े वारो को मां बेज़ार वेठो हुजे शरन को ग़लती थी वञे हाणे ड्रिजंदो पियो यार हाणे हीअं थी वियो आहे पाड़े वारो ईंदो दरवाज़े ते पेस्तो कंदो गारियूं ॾींदो शैतानगिरी कंदो घर में वॾे आवाज़ सां म्यूज़िक हलाए जो पाड़े वारे जी निंड ख़राब थिए घर में वॾे आवाज़ सां ॻाल्हाए जो दीवार सां गॾु ॿियो घर आहे त उहो घर वारो परेशान थिए आए ॾींहुं साईं मुंहिंजा पंहिंजे घर जो जी गंदगी खणी पाड़े वारे जे दरवाज़े ते उछलाए उन मां बेज़ार थिए तोखे ईमान नसीब न थींदो इहो मोमिन न आहे जंहिंमां पाड़े वारो बेज़ार आहे इहो ईमान वारो न आहे इन सां अल्लाह बि नाराज़ नबी साईं फरमायो जंहिं ते जेको माण्हू पाड़े वारे सां सुहिणो सलूक करे थो तकुन मुमिना इहो ईमान वारो ऐं सचो मोमिन बणिजी वेंदो व अहिब लिन्नास मा तुहिब्बु लिनफ्सिक ऐं माण्हुनि जे लाइ उहा शइ पसंदि कर जेका तूं पंहिंजे लाइ पसंदि थो करे ॿियनि जे लाइ उहा शइ पसंदि कर तवजह सभिनी जो मुड़े अहिब लिन्नास मा तुहिब्बु लिनफ्सिक पंहिंजे लाइ उहा शइ पसंदि जेका पसंदि शइ करी थो उहा ॿियनि जे लाइ उहा शइ पसंदि कर तकुन मुस्लिमा त तूं सचो मुस्लमान बणिजी वेंदे मुस्लमान जी निशानी इहा आहे जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि कंदो उहो ॿियनि जे लाइ पसंदि कंदो हिन मां मुराद छा आहे तूं पंहिंजे लाइ इज़त चाहींदो माण्हू तुंहिंजी इज़त कनि माण्हू तोखे तंग न कनि तूं चाहींदो त माण्हू तोखे ॾिसी ख़ुशि थियनि तूं चाहींदो त माण्हू तोखे तोसां हसद न कनि तोसां बुग़्ज़ न रखनि तूं चाहींदो माण्हू तुंहिंजी गिला न कनि माण्हू तुंहिंजी गीबत न कनि तूं चाहींदो माण्हू तुंहिंजे मथां तोहमत न हणनि तोखे तानो न हणनि तोते एहसान न जताइनि हर कंहिंजी दिलि चाहींदी आहे न इज़त सां ज़िंदगी गुज़ारिया जेका तूं पंहिंजे लाइ शइ चाहींदो उहा ॿियनि जे लाइ छो नथो चाहीं उहो मुस्लमान न आहे जेको पाण त चाहे मुंहिंजी इज़त कई वञे उहो ॿियनि जी इज़त न करे पंहिंजे लाइ चाहे थो मुंहिंजी गीबत न कई वञे ॿियनि जी गीबत कंदो वधे पंहिंजे लाइ चाहे थो मूंसां हसद न कयो वञे ॿियनि सां हसद करे पंहिंजे लाइ चाहे थो त मूंखे मूंसां केरु झेड़ो न करे मूंखे केरु गार न ॾे ऐं ॿियनि खे गारियूं ॾे ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाए अल्लाह जो हबीब थो फरमाए जे मुस्लमान बणजणु चाहियो था त जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि कयो था उहा ॿियनि जे लाइ पसंदि कयो अल्लाह तव्हांखे सचो मुस्लमान बणाए सम्झ में आई ॻाल्हि कोन्हे
ऐं पंजी ॻाल्हि साईं फरमायो फइन्न कसरत الضحك तुमीत القلب ऐं घणा टहक ॾेई न खिलंदा कयो कचहरी में या गुफ्तगू में भोग चर्चो मज़ाक उन में ईअं वॾे आवाज़ सां टहक ॾेई खिले वॾे आवाज़ सां ज़ोर सां वॾो वात पटे खिले टहक ॾे एॾो वॾो आवाज़ जो ॿिए मरले ते को माण्हू वेठो हुजे त उहो तव्हांजो खिलण जो आवाज़ ॿुधे हबीबन करीमन फरमायो ईअं टहक ॾेई न खिलंदा कयो छो त तुमीतुल क़ल्ब इहो घणो खिलण फइन्न कसरत الضحك तुमीतुल क़ल्ब तव्हांजो घणो टहक ॾेई खिलण तव्हांजे दिलि खे मुर्दा करे छॾींदो दिलि खे मुर्दा करे जंहिंमें दिलि हीअ जेका हले थी पई इहा न लतीफ़ क़ल्ब आहे इंसान जो जेको इंसान खे सही ऐं बुरे जी ॼाण ॾींदो आहे कहिड़ी शइ ग़लति आहे कहिड़ी शइ सही आहे जंहिंखे आम तौर ते असां ज़मीर सॾींदा आहियूं क़ुर मजीद में हुनजे लाइ लफ़्ज़ क़ल्ब इस्तेमालु थियो आहे इंसान जो क़ल्ब आहे दिलि आहे जेका इंसान खे सही ऐं बुरे जी तमीज़ पैदा कराईंदो आहे हीअ शइ ग़लति आहे हीअ शइ बुरी आहे हीअ शइ सुठी आहे हीअ शइ भली आहे हीअ नेकी आहे हीअ बदी आहे इहो इंसान दिलि ॿुधाईंदी आहे घणनि टहकनि ॾियण सां उहा दिलि मुर्दा थी वेंदी हाणे उनखे हलाल जी ऐं हराम जी तमीज़ न रहंदी उनखे बदी ऐं नेकी जी तमीज़ न रहंदी दिलि जो मुर्दा थी वई इंसान जे अंदरां हया निकिरी वेंदो शर्म निकिरी वेंदो जेको माण्हू बेहया थी वञे हुन लाइ हर शइ जाइज़ आहे सम्झो था दिलि इंसान जी जॾहिं मुर्दा थी वञे त इंसान जे लाइ अखियुनि जो हया ख़तम थी वेंदो वॾनि जे लाइ साईं मुंहिंजा अदब ख़तम थी वेंदो नंढनि जे लाइ शफ़क़त ख़तम थी वेंदी क़ुर जी इज़त शरीयत जी ताबेदारी सां सभु ख़तम थी वेंदी छो त इंसान जी दिलि मुर्दा थी वई आहे हे जेके एतकाम में वेठा आहियो ख़ुसूसन तव्हांजे लाइ आहे जो एतकाम में वेहण पंहिंजे दिलि खे ज़िंदा करण जे मुतरादिफ़ आहे तव्हां 10 ॾिहाड़ा अल्लाह जे हुज़ूर में वेंदा आहियो रब जी दरबार में वेठा आहियो ख़ुसूसन अल्लाह खे इहा अर्ज़ कयो रब जी बारगाह में इहा इल्तिजा कयो तुंहिंजा मौला असांजे दिलि खे ज़िंदा फरमा असांजे दिलि खे हबीबन करीमन दुआ सेखारी आहे अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिनूर मारिफतिक ए मुंहिंजा मौला असांजी दिलि खे पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा पंहिंजी मारिफत जे नूर सां असांजी दिलि खे मुनव्वर फरमा पंहिंजी मारिफत अता कर अल्लाह जी मारिफत अची वञे दिलि में अल्लाह जी सुञाण पैदा थी वञे थींदी बदी जी तमीज़ पैदा थींदी चङाई जी तमीज़ पैदा थींदी जॾहिं दिलि ज़िंदा थींदी दोस्तो त तव्हां जेके मोतकिफ़ आहियो ख़ुसूसन ऐं रमज़ान जे रोज़ रखण वारा आहियो हबीबन करीमन फरमायो आहे त तव्हां रमज़ान जा रोज़ा रखो रमज़ान जा रोज़ा तव्हांजे दिलि खे मुनव्वर कंदा आहिनि सीने में नूर पैदा कंदा आहिनि सम्झो था मस्जिद में वेहण सां दिलि में नूर पैदा थींदो आहे अल्लाह जे ज़िक्र करण सां दिलि में नूर पैदा थींदो आहे कलमा तय्यब ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करण सां दिलि मुनव्वर थींदी आहे सम्झो था जॾहिं दिलि मुसफ़ा ऐं मुजल्ला बणिजी वञे सिलसिले आलिया नक्शबंदी आया ॿिया जेके सलासिल आहिनि बुज़ुर्गनि जा इन जो कमु कहिड़ो आहे ये असां मुर्दा दिलनि खे ज़िंदा करण जो कमु कराईंदा आहिनि पोइ मुराक़बा कराईंदा मुजाहिदा कराईंदा उन्हनि खे सुलूक ते कराईंदा आहिनि ज़िक्र अज़कार कराईंदा आहिनि केॾी महिल लतीफ़ा क़ल्ब में केॾी महिल रूह में ख़फ़ी में अख़फ़ा में इहे जेके महिरबानियूं इन जो वाहिद सबबु इहो आहे जो दिलि जो ताल्लुक़ अल्लाह सां जुड़ी वञे इंसान जो नफ़्स ऐं रूह अल्लाह सां मिली वञे सम्झो था जी टहक ॾेई वॾा खिले हबीबन करीमन फरमायो कसरत الضحك तुमीतुल क़ल्ब घणा टहक ॾेई खिलण सां दिलि मुर्दा थी वेंदी आहे हलाल हराम जी तमीज़ ख़तम थी वेंदी आहे मुंहिंजा दोस्तो त अल्लाह ताला इहे जे हबीब ऐं अल्लाह जे क़ुर असांखे इहे शयूं सेखारियूं आहिनि इन्हनि ते अमल कयो अल्लाह जो क़ुर थो फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस अल्लाह जो रसूल तव्हां ते पाकीज़ा शयूं हलाल करे थो ऐं ख़बीस ऐं गंदियूं शयूं तव्हां जे लाइ हराम करे थो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इस्लाम ॾिसो केॾो भलो आहे अल्लाह जो क़ुर फरमाए थो त जेके शयूं पाकीज़ा आहिनि भलियूं आहिनि उहे तव्हां जे लाइ हलाल आहिनि जेके शयूं गंदियूं आहिनि ख़बीस आहिनि उहे तव्हां जे लाइ हराम आहिनि मिसाल तौर असांजे लाइ छाही हिलाल आहे असांजे लाइ अंब हिलाल आहे असांजे लाइ
साईं मुंहिंजा अंगूर हिलाल आहिनि, नारगी हिलाल आहे, छो पाकीज़ा आहे, उन में तवानाई आहे, जिस्म जी कुवत आहे। असांजे लाइ खिंज़ीर हराम आहे, बकरी जो गोश्त खाओ हिलाल आहे, खिंज़ीर जो गोश्त खाइण हराम आहे। छो? खिंज़ीर जो गोश्त खाइण वारे जे अंदर में हया ख़तम थी वेंदो आहे, समझो था। ॿियो त खिंज़ीर जे अंदरि हिन वक़्त में तहक़ीक़ कई वई आहे, खिंज़ीर जे अंदरि हिकिड़ो जरासीम थींदो आहे, अहिड़ो जरासीम आहे ॿियनि जानवरनि में जेके जरसूमा हूंदा आहिनि उन्हनि खे ज़िबह करण सां उहे जरसूमा मरी वेंदा आहिनि, पर उहो जरासीम खिंज़ीर जे अंदरि ज़िंदा रहंदो आहे। उनखे जे गोश्त खे पचायो, बाहि में काढ़ियो, साड़ियो, पर उहो जीतड़ो, उहो जीव, उहो जरासीम ज़िंदा रहंदो आहे, जेको इंसान जे अंदर में वञी कैंसर जो मर्ज़ पैदा कंदो आहे। अक्सर जिन में कैंसर जो मर्ज़ पैदा थियो आहे यूरोप अमेरिका में खिंज़ीर जो गोश्त खाइण जे करे। खिंज़ीर इन जे करे हराम आहे जो खिंज़ीर हिकिड़ी पंहिंजी मादी जे मथां 10 ॼणा कतार करे बीहंदा आहिनि, बेहयाई फैलाईंदो आहे। उहा साॻियूं जेके खाइनि था उन्हनि जे अंदरि हुरमत वारी शइ जो आई त उहा हया निकिरी वियो। इन जे करे अलाह जे हबीब फरमायो त तव्हांजे लाइ पाकीज़ा शयूं हलाल आहिनि, इहे गंदियूं शयूं हराम आहिनि। गंदगी जंहिंमां तव्हांजे जिस्म खे तकलीफ़ पहुचे, तव्हांजे दीन खे तकलीफ़ पहुचे, ख़राबी पैदा थिए, उहे शयूं तव्हांजे लाइ हराम आहिनि। हलाल उहे शयूं आहिनि जेके पाकीज़ा आहिनि। हाणे तव्हां जेके बि इस्लाम शयूं हलाल कयूं आहिनि उन्हनि ते गौर ऐं फ़िक्र कयो, उन में तव्हांजी सिहत जी अफ़ज़ाइश आहे, तव्हांजे जिस्म जी नशो नुमा उन में आहे, तव्हांजे रूह जी ताज़गी उन्हनि हलाल शयुनि में आहे जेके मदीने वारे साईं शयूं हलाल कयूं। हराम शयूं तव्हांजे लाइ नुक़सान वारियूं आहिनि। शराब हराम आहे, शराब हराम आहे, छो त उहो तव्हांजे अंदरि कैंसर पैदा थो करे, तव्हांजे दिमाग़ ख़तम थो करे, तव्हांजो होश ख़तम थो करे, तव्हांजे अकुल खे, फ़हम खे, इदराक ख़तम थो करे, हराम आहे। शरबत तव्हांजे हलाल आहे, रूह अफ़ज़ा पियो, टेंग पियो, साईं मुंहिंजा लीमे जो शरबत ठाहे पियो, तव्हां जूस ठाहे पियो, हलाल आहे। उन में तवानाई आहे, ताक़त आहे, कुवत आहे, समझ में अचे थी ॻाल्हि। ज़िना हराम आहे, छो? ज़िना जे करे तव्हांजो नसब ख़राब थी वेंदो। निकाह हिलाल आहे, निकाह कयो, निकाह हिलाल आहे, छो? जो निकाह में नसब बरक़रार रहंदो आहे, हलाली औलाद पैदा थींदो, जेको तव्हांजो सहारो थींदो, ख़िदमत कंदो, मुआशरे में भलाई पैदा कंदो। ज़िना थींदी, हुरमत पैदा थींदी, हरामकारी थींदी, नसब ख़राब थींदो, इंसान जो नसुल ख़राब थींदो, इंसान जो मुआशरो ख़राब थींदो, ऐं साईं मुंहिंजा घर में तंगियूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं। साईं मुंहिंजा जंहिं घर में ज़िना अची वञे उतां सुख चैन ऐं साईं मुंहिंजा ईमान मोकिलाए वेंदो आहे। ज़िना हराम आहे, समझो था। पाकीज़ा शयूं अल्लाह जो क़ुरान जो फरमायो हिल्लु लहुमुत तय्यिबात, अल्लाह जो नबी तव्हांजे लाइ पाकीज़ा शयूं हलाल थो करे, व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, ऐं हराम शयूं ख़बीस शयूं तव्हांजे लाइ हराम थो करे। छो? जो अल्लाह जो रसूल चाहे थो त मुंहिंजा उम्मती ख़ुशहाल रहनि, परेशानियुनि खां महफ़ूज़ रहनि। सुभान अल्लाह। ऐं हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़ुतबो ॾींदे फरमायो, अला इन अफ़ज़ल अमल अदाउल फ़राइज़, बेशक अफ़ज़ल अमलन में सब खां अफ़ज़ल तरीन अमल इहो आहे जो तव्हां फ़र्ज़नि जी अदायगी कयो। जेके अल्लाह तव्हां ते फ़राइज़ मुक़ररु कया आहिनि, निमाज़ फ़र्ज़ आहे, बेमा जी ख़िदमत फ़र्ज़ आहे, साईं मुंहिंजा जनाज़ो निमाज़ फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, फ़राइज़ अदा कयो, इहो अफ़ज़ल तरीन अमल आहे। व इम्साकुन अनिल महारिम, ऐं हराम कमनि खां बची वञणु, बचणु, रुकजी वञणु, उन्हनि खे छॾे ॾियणु, इहो बि दुनिया में अफ़ज़ल तरीन अमल आहे। मुंहिंजा दोस्तो, जेके शयूं क़ुर हिलाल कयूं आहिनि उहे पंहिंजे मथां लाज़िम करार ॾियो। जेके शयूं क़ुर तव्हांजे लाइ हलाल कयूं आहिनि उन्हनि खे चंबड़ी पओ। हराम कमनि खां पाण खे बचायो, अल्लाह तव्हांजी ज़िंदगी संवारे छॾींदो। कोशिश कयो जेके शयूं हराम आहिनि उन्हनि खां परे हुजो। शाइबो हुजे न, शक शुबो हुजे त हिन शइ में थी सघे थो हराम जी आमेज़श आहे, उन खां दूर भॼो। हराम खां ईअं परे भॼो जीअं माण्हू पंहिंजे बाहि खां परे भॼंदो आहे त मथां सड़ी जमी रख नथी वञा। कू अनफुसकुम अहलीकुम नारा, क़ुरान जो फरमाए पाण बि जहन्नम जी बाहि खां बचो, पंहिंजे अहल औलाद घर वारनि खे बि जहन्नम खां बचायो। न को पाण हराम खाओ, न को पंहिंजे बच्चनि खे हराम खारायो। हिकिड़ो गिरह हराम जो पेट में वञे
जेसी वो तहलील न तो थे तेसी उनजी का दुआ कबूल न थींदी आहे 40 ॾींहंनि ताईं हराम खाइण वारे जी दुआ कबूल न थींदी आहे इबादत कबूल न थींदी आहे अॼु असां दुआऊं घुरूं था दुआऊं घुरी 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 अखियुनि मां पाणी सुकी वियो आहे दुआ कबूल न थींदी सबबु इहो आहे जो असांजे पेट में हलाल लुक़्मो नथो अचे कंहिं न कंहिं नमूने सां साईं ने फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू व्याज खाईंदा पर व्याज न खाईंदा त व्याज जो गिरदो गुबार ज़रूरु उन्हनि जे वात में वेंदो हींअर ॾिसो असांजो बैंकिंग सिस्टम आहे सॼो व्याज ते आहे कंहिं न कंहिं नमूने सां माण्हू को महिनत मज़दूरी करे पघार खणंदो वरी बैंक मां ईंदी न बैंक जो त पैसो सॼो हराम जो आहे कंहिं न कंहिं नमूने सां गिरदो गुबार अचे थो मुंहिंजा दोस्तो पंहिंजो पाण खे हराम खां बचायो त अल्लाह ताला दिल में नूर पैदा करे पंहिंजी रहमत जो नुज़ूल फरमाए अल्लाह असांखे हलाल खाइण जी तौफ़ीक़ हिम्मत अता फरमाए हराम खां बचाए अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन